उबैदुल्लाह नारी साहब मामून आले ठंडे के स्टेट मेहरबानी कया कया साईं साहब मुंजी मुलाकात थी दिया दुआ पिलायो उते मदरसे में भी साईं कारी गुलाम ये संगत जी मेहरबानी है जो ये से कुर्ब जा कदम भरे आया साईं जी ये साईं करम नवाजिया मेरे रो सोलो गुने साईं जी ये साईं खास करम नवाजिया मेहरबानी जो साईं टाइम दिनो नारे तकबीर हाथ में नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हादिर मुर्शिद से हमारे से उलमा अहले सुन्नत ये हकीकत ये है त असांजा ये जेके आलिम दीन इन्हनि जे लाइ टाइम कढणु मुश्किल हूंदी आहे लाज़मी साईं उते दरस निज़ामी जो साईं जा वॾा शोभान मदरसा उहो पंहिंजे खे टाइम ॾींदा ही एॾियूं करम नवाज़ महिरबानियूं कंदा ही सदन जी असांजी महिरबानी आहे असां शुक्रगुज़ार आहियूं पर हाणे उहो नारो हणी ॾेखारियो साईं जे इस्तक़बाल में हिते त शाबल कयूं इन पूरे तरवारनि खे ख़बर पई त केतिरा आशिक़ पैदा न हुया नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद से रहबर से उलमा अहले सुन्नत इंतजार जो घड़ी खत्म खतीब अहले सुन्नत खतीब पाकिस्तान उस्ताद उलमा हजरत किबला साईं मुफ्ती उबैदुल्लाह नारी वे बाजो नूरानी रोने खिताब फरमाइंदा सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वाहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम या अलीमु या हकीमु बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व सुब्हानल्लाहि वल्हम्दुलिल्लाहि व ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम व सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़िही मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही अजमईन अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी मन्ना अलैना बिबअसति नबिय्यि आखिरिज़ ज़मान वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना व हबीबिही सय्यिदिना मुहम्मदिन सय्यिदिल इंसि वल जान सुभान अल्लाह व अला आलिहि व अस्हाबिही इला यौमिल मीज़ान सुभान अल्लाह अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम
तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। الذي خلق الموت والحياة ليبلوكم أيكم أحسن عملا وهو العزيز الغفور ونحن على ذلك لمن الشاهدين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما صلاة شریف کے وڈی آواز سے پڑھائے صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ اجا کو بھرو صلی اللہ علیک یا عزت احترام دے قابل پیارا مسلمان بھائیروں محترم جناب سائیں نالے مٹھو سیڑو صاحب محترم جناب علی اکبر سیڑو جناب ارشاد علی سائیں عرفان علی حافظ علی حیدر بلاول سیڑو نعت خان فقیر احمد علی سیڑو محترم غلام مرتضی سیڑو محترم آصف علی سیڑو انہوں جی میزبانی میں جلسو کافی دیر کھا بچی ہلی رہو ناتوں وما بدیوں یقیناً آوازی دل چھڑی پیا ماں بھی انشاءاللہ تعالی کچھ گالیوں آوازی خدمت میں پیش قدم جے مرحومہ مغفورہ جے الہی ایصال ثواب جو پروگرام رکھو ہو اللہ سائیں ان کے قبر میں سرکار جا دیدار کرائی جنت میں اعلیٰ مقام دیس خدا تعالیٰ ان جی اولاد کے گھروارے کے خوش کرے جن خیرات کرے مانی کرائے چلنا تب تو ثواب ملے سا پر یہ سنی سوچا بھلی سوچا تے خیرات جی محفل میں نعت خانی تھے عالم چن تقریروں چن وائز چن اللہ تنو انن جو اجورو انن کے ان دنیا میں بھی ملندو آخرت میں واللہ سائی بھلائی ہوئی مہربانی قدر قرآن شریف ماں جی کے پیارا الفاظ موں آوازی سامنے پڑھیا انن میں اللہ تعالیٰ چھا فرمائیو سبھی غور سا اللہ جو قرآن بدھ جو اللہ سے فرمائیو تبارک اللذی بیدہ الملک وهو على كل شيء قدير
बरकत वारी या अल्लाह जी ज़ात जे जे हथ में बादशाही आ अमेरिका पान खे सुपर पावर समझे थो त मां वॾी ताक़त वारो आहियां पर हाणे उन जे लॉस एंजलिस शहर में उन ज़ालिम खे जेको ईअं समझे पियो त बाबा बादशाही मुंहिंजी आहे असां उन्हनि खे इहो ॿुधाइण था चाहियूं त बादशाही वक़्ती तौर ते कुझु वक़्त जे लाइ खणी अवां वटि बि हुजे पर हक़ीक़ी बादशाही आहे त अहकमुल हाकिमीन रब वटि अल्लाह से फरमायो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर हर शे ते जेको क़ादिर आहे इन ई मज़मून सां मिलंदड़ जुलंदड़ हिकिड़ी ॿी आयत क़ुरान में आहे अल्लाह से फरमायो कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुदिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैरु इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर भाग भला तो ना कुरान करम ते पियो हली वे ओ मुझे हबीब चाओ आए अल्लाह मुल्क जा मालिक तुझी मर्जी आ जेके मुल्क दी मर्जी दस तुझी मर्जी आ जेके मुल्क अता फरमाई तुझी मर्जी आ जेका मुल्क खसी तुझी मर्जी जेके इज्जत दी तुझी मर्जी जेके जिल्लत दी बियदिकल खैरु होते चाहो बियदिहिल मुल्कु हिते आए बियदिकल खैरु होते चाहो वहुवा अला कुल्लि शैइन क़दीर हिते चाहे इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर होते गायब जा सीगार हिते मुखातब जा होते आत रब हर शे ते कादिर हिते आए मुंहिंजा महबूब अवां चओ त रब हर शे ते कादिर हर शे जी कुदरत रखण वारो अॻिते छा फरमाई अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला वहुवल अज़ीज़ुल गफ़ूर ओ अल्लाह जे मौत ऐं हयाती पैदा कई मौला छो पैदा कई पंहिंजो पंहिंजे खां जुदा पुट पीउ खां जुदा भाउ भाउ खां जुदा रिश्तेदार रिश्तेदार खां जुदा अजीज अजीज खां जुदा धी मां खां जुदा या भला मौत ऐं हयाती वारो निज़ाम तो छो रखियो अल्लाह से फरमायो मां तव्हां खे हिन दुनिया में हमेशा जे लाइ लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला ताकि मोकिलियो थम तव्हां खे आज़माया कहिड़ा माण्हू आहिनि जेके तव्हां में चङा अमल था कनि तव्हां खे गिला न गीबत ला न बुराई ला न अयाशी जे ला न शराबन जे ला न किन्नन कमन में जिंदगी गुजार जे ला न मुंहिंजा मौला भला मौत ऐं हयाती तो छो पैदा कयो
अल्लाह से फरमाया लियब्लुवकुम ता के आजमाए अय्युकुम आसनु अमला ता में अमल जे लिहाज सा केला मानू जे के सुनार वहुवल अजीजुल गफूर। अल्लाह अजीज अल्लाह जाना ना अजीज वरी छो इते अजीज जे चवण जी हिकमत केड़ी। अल्लाह जाना ना कादिर भला वहाब भला असा ते इल्जाम अंदा कुछ मानू अदा है जेके अहले सुन्नत वारा हन न अल्लाह जो जिक्र कनी कोन ता सजी जिंदगी से कब्र वारे की गुलामी दी न हवा साजी तालीम नहीं। अल्लाह 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 इनका वधीक अल्लाह जी दीन जी खिदमत केर करे। असी जमा हूं हिको वा अल्लाह असा जो हिको वा अल्लाह असा जो हिको वा बेखिन अल्लाह मनी दासू ही मंजण सरीह शिरक सारो वा पर हथ खणो तरफ जे तो ही तमे नालो अचे वे हिक वा अल्लाह असा जो हिक वा कायनात सजी जेठा ही आसो सभिन जो वाली वाहिया कायनात सजी जेठा ही आसो सभिन जो वाली वाही कायनात जे जर्रे जर्रे जो हिक मिठो मालिक हाथ मथे हिक वा अल्लाह असा जो हिक वा अल्लाह जो वहुवल अजीज अल्लाह चवे वहुवल वहाबा अल्लाह चवे वहुवल कादिरा अल्लाह चवे वहुवल रज़ाका अल्लाह चवे वहुवल मुसव्विरा अल्लाह चवे वहुवल मुहैमिनु अल्लाह चई पियो सके पर पोइते जिक्र छा जो अल्लाह फरमायो तवा के मां अमलन जी लिहाज सा आजमाया केना मानू ता में चंगा अमल था कर अते इस्म मुबारक दई अजीज नतीजो ही नितो त जेके चंगा अमल कंदार नेक अमल कंदार नमाजी हुंदार रोजेदार हुंदार पर दुनिया में बे नेक मानू जे लाला मर जे दिल में इज्जत विझंदो आ। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर मुर्शिद हुसैन। अल्लाह अजीजा गफूरा आवाज दीस थोड़ो खुश करे परे जो मेहमान लाउड भलो बोला हाथ मत कनी जो सुभान अल्लाह। अल्लाह गफूरा घणो बख्शींदड़ गफूर इन जे करे की जो कोई अल्लाह जो अमल इंसान को थोरो घणो हेठ मथे थियो गफूर बाया हाजी गुलाम नबी महेश्वर तदे थियो न फरमाया तो ओ बाज भरा रब बानन दे गफूर में बाज वारी माना तवे तुझी कावड़ अठही सगदी ओ करीम असा दी है चमड़ी ओ करीम असा दी है चमड़ी एक चिण कबिका न सही सकती अपनी जो बाज भर
भरिया रबा मौला तू बेहुजी मुस्तफा बेहुजी असा पोई बिनदर काथी निकरो बकरी तुंजी तो ज़ख़वारी बाकना हिन बाग पे आ ए पनाह गुरी कपो केड़ी तरह तुंजी तो ज़ख़्मे इंसान जिज़ात रही सगंदी ओ बाज भरिया रब बालन दे अल्लाह जो मौत पैदा की हयाती हाणे मौत पहिरियां वाया हयाती पहिरियां जाए हयाती पर वरी रब पहिरियां मौत जो ज़िक्र कयो हुजण त ईअं खपे त पहिरियां हयाती हुजे पोइ मौत पहिरियां त हयाती आहे न असीं जियूं पिया हलूं पिया घुमूं पिया फिरूं पिया मौत पोइ ईंदो पर पहिरियां रब हयाती जो ज़िक्र न करे ईमान वारनि खे मौत जी यादगिरी ॾियारी असां खां मौत विसरी वियो मदीने जा साईं था फरमाइण अक्सरू ज़िक्र हाज़िमिल लज़्ज़ातिल मौत लज़्ज़तुनि खे कटींदड़ मौत खे घणो याद कयो हज़रत अमीर उमर फारूक आज़म ही उहो फारूक आज़म अथव जे मिलण जे ला मदीने जे साईं अल्लाह खां दुआऊं कयूं सेड़ा चवण मदीने जो साईं मिले है न आरी जन वारा चवण मदीने जो साईं मिले बाकराणन वारा चवण मदीने जो साईं मिले पर मदीने जो साईं जे मौला उमर मिली फारिकी हक़ो बातिल इमामुल हुदा जाने शाने अदालत बेला सलाम मुस्तफा जाने रहमत बेला पढ़ो ये किस्म की महफिल नसीब थी वो उम्र जिसकी आदा पेशेदा सकर उस खुदा दोस्त हजरत बेला सलाम मुस्तफा अन्या कलमू न पढ़ियो हुई मक्के में काफिरन पान में मीटिंग रखी अबासी तो मोहम्मद करीम मां फांसी दियासी असा जे बुतन जे खिलाफ तो हले आहे को जान इन मोहम्मद करीम के खत्म करे बेटा ईसाई जो खत्म करने जो सोचो फरमाए तो सर में पखी हिकड़ो मत समारी लख जे रब जी अथस रख सर में घुमे सर हो काफिर पान में बैठा है अबू जहल एंड कंपनी सही गदस ये राशि दफासी आसी डाडा हरबा हलाया थो हाने जेको सोने नबी के खत्म करे उनके बसो उठ दीदासी आई बसो उठ जी हींअर समझो कीमत है कई करोड़ा उन्हें नी मूं वटि फतवा आई असांजा सरदार मूंखे जो खून थी पियो आहे खून जो वरी शरीयत में हुक्म अमदा शिबे अमदा कई किस्म शिबे अमद में खून में तीयता चटिया मां जो 100 उठ थीना उन उठन में वरी तक़सीमा उठन जो उम्रियूं मुख्तलिफ क्यों ईद 5 करोड़ थीना मां जो 5 करोड़ चटी रखो तो वो जेरो तो खून कोन कंदो न तहां रखिया 25 लाख रुपया 30 लाख रुपया हो तो हर को बिस्मिल्लाह करे देर कोन करो चंगी भली का चट्टी रखो न तो केर मारन का पेरा सोचे 100 उठ जी तकरीबन कीमत करायो तो 5 करोड़
उन दूर में 200 उठ हिन दूर जा 10 करोड़ आहे को जो मोहम्मद करीम के खत्म करे। हजरत अमीर उमर नौजवाना अखिन मां रत वांगुर शोला पिया निकरण के मुखे 100 उठ न खबर 200 न खबर मूंखे छड़ियो तमाम के मोहम्मद करीम के वनी कत्ल कया। तलवार हथ में खड़ी बाहर निकतो रस्ते में दे मदीने जे साईं जो एकड़ो सहाबी मिलिस उमर के दे वञा तो मदीने जे साईं के खत्म करण। सहाबी जो साईं दे पो वञे पहिरियां घर जी दसार लह घर जी सार छा मतलब तुझी तुझो भेण वियो बई मुसलमान थी विया थई। हजरत अमीर उमर जे पेरन हेठा जमीन निकली वही मदीने जे साईं दे न वियो रस्तो मटाए सिधो उन रस्ते सां पियो अचे। रस्ते में ईंदे जरा भेण जे घर जे दर खां अञा परे या अदना भेण जे घर मां अल्लाह जे कुरान जो आवाज पियो अचे ताहा अंज़लना अलैकल कुरान लितश्का। जरा कुरान जो लोलियो पयो अज मुसलमान जे रूह जी ग़िज़ा गानू बनजी वियो तुल बनजी वियो थमचर बनजी वियो बाजो बनजी वियो। अगे मुसलमान कुरान ॿुधंदा और हजरत अमीर उमर जे कुरान जो कन ते पियो दिल जी दुनिया तब्दील थी वई। दिल में सोचे ही मानू जो कलाम त नाहे ही कलाम अल्लाह रब्बुल आलमीन अहकमुल हाकिमीन जो पर वरी पान के संभाली तलवार हथ में भेड़ जे दर के जे ठरकाई भेड़ उठी दर जे कुड़खन मां सोराखन मां नजर जो करे तमीर उमर भेड़ परेशान थी कुरान जो तख्तुम साइड ते रखी सहाबी जे को कुरान पे पढ़ाए उनके साइड ते बिहारी दर खोले बीठी। अमीर उमर जी आयो मारण शुरू कई भेड़ के जो फिरी वही वडर जो दीन छड़ी मारी दो साई। भेड़ चयो उमर जे पी जो तू पुट रही उन पी जी मां बधी आया है भली जायूं माऊ सदियुं सालिहन मशर जे मैदान में तनी ताज मिलन बाकी बियन विचारन ओ जागा अजाया कया। भेड़ जो भली मार जे मां जो तू वीर पीतो अम्मा जो मुंह पीतो तू कुफर में ॾाढो हई मां मदीने जे साईं जे गुलामी में जेसी जारे रब शल जारे इश्क आवाजे में अज दुआ कयो यो साईं जो इश्क मिले चओ वडा मानू न थियो फकीर थियो सरकार जे दर्जा जेसी जारे रब शल जारे इश्क आवाजे में जडह बीमारे मालिक मारे इश्क आवाजे में जैसी फकीर जरा पुरानो आ तो सुभान अल्लाह चए तो प्यारे बिलाल ते पत्थर रखे पे किलियों गिट्टी युन में किलियों गिट्टी युन में तडह पे पल पल प्यो पुकारे इश्क आवाजे में हाथ मथे करी जो सुभान अल्लाह
इए कुछ कोठ के वजायो शैतान के भजायो आवाज मदीने पुजायो त खबर पैदवा के सेड़ा आशिकन मदीने जे साईं जा अमीर उमर मारियो भेड़ जो भली मार छाप थी पे मां नबी से के कोने से नहीं जैसे माशाअल्लाह सुभान अल्लाह सवेर खड़ी जी अब कुछ मुके दूसरी हो सुभान अल्लाह माशाअल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह प्रेम भले भी आपको दस हां भेड़ मारियो भेड़ के मारी आखिर रहमत दिल में पिसुद्दी जी दुनिया तो तकदीर थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान चेद भला मुखे बतायो कुरान बेकार तो मां बरसा चेदी उमर कुरान पाका तो वजा कलम लपड़ियो वा ये कान दी साईं चादर थी रखे झोली में चादर रखी कुरान ते अमीर उमर जी नजर पई अखन में लुढ़क जारी जे तो अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह भेड़ बात ते हथ दिनो हिते कलमू न पढ़ जे तरता कलमू मिलियो उन जे दरते वञ पो कलमे जी बरकत ॾिसजा पर इए नवन तलवार हथ में खड़ी अचे पियो हजरत अमीर हमजा ते बीठो अर्ज़ तो करे हबीब उमर पियो अचे पाण फरमायो उमर पाण कोन आयो उमर के अल्लाह मोकिलियो जरा उमर सामू आयो पाण फरमायो उमर कीअं अचण थियो चए तो दिलबर पर सिर वठण आयो हुम हाणे सिर तो मोहम्मद जे नाले ता घुरण आयो आया सुभान अल्लाह कुरान ये ओ उमर था ना जे उमर फारूक जो खत नील जे दरिया मिस्र वारे में पियो दरिया वहण शुरू थियो अॼु ताईं दरिया वहे पियो इहो फैज़ा उमर जो उनखे माण्हू गारियूं ॾियनि उन ते तबरा कनि उन ते लानतूं विझनि अहिड़े कम करण खां पहिरियां ॿुढी मर अरे हथ मथे खणी चओ त मदीने जे साईं जो हिकु सहाबी सचो आहे बण यार नबी दे यारा दा बण यार नबी दे यारा दा बण यार नबी दे यारा साईं मूंखे शक आहे मां मञानी शक आहे मूंखे मां जो शक थई चक थई चित्ते जो चक लॻल गिग किथां निकिरी हाँ साईं कंबर वारे सोने जी का निगाह थी शक हो वई ते चल मदीने देख ले जूड़ा मज़ारा दा बण यार नबी दे यारा समय रिसालत दा परवाना जांदा जिसनु उल ज़माना सिद्दीक समय रिसालत दा परवाना जाता जिसनु उल नाम सिद्दीक रफीक प्यारा साथी बनिया गारा दा बण यार नबी दे यारा दा बण यार नबी दे यारा दा नबी दे यारा एतरो शाना पर अठे डी अखन मां लुढ़का लता हिकड़े दफे अमीर उमर हजरत अबू बकर सिद्दीक जे पुट खे चयो मां ॿुधो आहे त तव्हांजे पीउ पंहिंजे घर में कमरो अलॻि ठहरायो हो जे कमरे में रात जो तो जो पीउ अल्लाह जी इबादत कंदो हो हा साईं अॼु कमरा छाजे लाइ था ठहनि शराबनि जे लाइ मुजरण जे लाइ रटनि खे नचाइण जे लाइ बुराई करण जे लाइ अॻे अल्लाह वारनि जा कमरा हूंदा हुआ जंहिंमें रब करीम जी इबादत कई वेंदी हुई हज़रत बेटा साईं रहमतुल्लाह अलैहि तो फरमाए तो सारी रात सुबहान जागी
जर याद कयो तंजे अब्दुल लतीफ चे मिट्टी लदो मार ओड़े कन सलाम आगे अजो तंजे ताजे पी कमरो ठहरायो हाँ साईं मूंखे ॾेखार हाँ साईं पर्दो कराई अमीर उमर खे वठी आयो पाण कमरे में अंदर आया सॼे कमरे में घुमंदे घुमंदे काबतुल्लाह वारी साइड ॾे ॾिठो रत जा निशान लॻा पिया पाण फरमायो ओ उमर जा निशान छा जान चई रात जो टाइम थींदो मुंहिंजो बाबू अल्लाह जी इबादत में बीहंदो पर पढ़ंदो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तकीन कर पढ़ंदो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर कर पढ़ंदो वक़ुलिल हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदन व लम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क व लम यकुल लहू वलिय्युन मिनज़-ज़ुल्ल व कब्बिरहु तकबीरा कर पढ़ंदो यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिल मुस्तकीम तंजीलल अज़ीज़िर रकीम। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर मुर्शिद हुसैन। न हकीमन ने न तबीबन ने पहुंचायो पाक मदीने में बीमार रहा चाकलती दुसहित माती उस चाक मदीने में चेहरे वाला अमेरिका में राजा लंदन में बर्तानिया में केथो हेडे होने नखनो मुखे इत को बेला जे असर रकंदो खारा आयो सुकल मानिया जो हा मा असूल हेरा गुमदी हे में जब बीमार रहा जा कलती दुसहित माती दुस जा गुमदी सो देर कयो तातम निकल आमीन चो ने में बीमार रहा जा कलती दुसहित अथवा माथी दुस जा गुमदीरे में हमरा हिकिड़ो आयो मदीने परे खां अॻे माण्हू पंध करे बि न अचे पियो अॼु मदीने जे ॿाहिरां पोतो हिकिड़े बाग में अंदर वियो अची वञा भला पाणी पाणी पिया परे खां जो आयो आहियां बाग जे अंदर वञी ॿियो हुनखे हमरा मिलियो अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम साईं मां परे खां आयो आहियां मदीने जो मुसाफ़िर आहियां भला मूंखे पाणी पाणी त को प्यारियो उन हमरा जज़्बा पाणी खोड़ मानी खाई चेसी हाज़िर मानी बखाबी छा कई जो मेहमान जे ला सुकल मानी खणी आयो पाण बि सुकल मानी मेहमान खे बि सुकल मेहमान जो मदीने जो माण्हू आहे चबारे मानी घणो बस न कई मूंखे इजाज़त यार तोखे लगे तो मानी मुआरी कान वणी साईं किथां वणंदी सुखल मानी भला तोखे सुठी मानी खपे हा साईं खपे अंदर शहर में वञा उते हरम जे भरसां जेते सैयदन जा घर रहनि उते इमाम हसन नबी साईं जे ॾोटे जो लंगर हलंदो आहे उन लंगर खाने में वञा तोखे मानी भली मिलंदी पानी भलो मिलंदो के तो साईं ठीक आहे हमरा आयो आहे सलाम पढ़ी लंगर खाने जो पुछा के वञे तव्हां के लंगर लॻो पियो आहे मानी खाधई मानी हिकिड़ी खाई
बी मानी वरी लिखाया हो जो हमरा मुखे होडे मिलियो हो बेचारे सुकल मानी पे खाधी उनखे वनी दिया जद मानी खीसे में विझण जी कई इमाम हसन ॾिठुस फकीर जो छा पियो करी जैसे हाणे तव्हां बादशाह सैयद सखी लंगर घणो आहे हिकड़ी मानी फलाणी जगह ते बाग में हिकिड़ो माण्हू दरवेश अल्लाह वारो ओ सुकल मानी पियो खाए उनखे ॾेई थो वञा इमाम हसन पुछो फलाणी जाइ ते आसे फलाणी जाइ ते अखियुनि में लुड़काया अरे दरवेश इहो सुञाणी पोइ केरु आहे साईं मां कोन थो सुञाणा इहो ॿियो केरु कोन अथई इहो मुंहिंजो पुनल पीउ मौला अली मुर्तज़ा मुश्किल कुशा आहे मौला अली जेको ॿियनि खे लंगर खाराए अलीअ खे मञो था न सभई सुभान अल्लाह मुस्तफा चंद्रवा उन जो तारो अली सुबह इस्लाम जो आसतारो अली मुस्तफा चंद्रवा तो जनाब छाए हां अली गुल भलो मानो टिश्यू कढियो रे मुहे के तो भली साईं जो कुछ पगर टिश्यू सुकाए ज़ीनते फक्र आ हुस्न फितरत हो अहले सुन्नत जिले रब जी रहमत हो भागवा रो बिला शक भला रो अली सुबह इस्लाम जो आसता रो अली मुस्तफा मर्द थी ही मल्हा ईद में दान हो काफिर में सारे आयत दो काल हो आहे इतरी सलय छोटकारो अली सुबह इस्लाम जो आसता रो अली मुस्तफा चंद्रवा मदीने में हिकिड़ो नौजवान रहंदो फज्र हरम में ज़ोहर हरम में अॼु जो नौजवान बान कई आहे न फज्र हंध में ज़ोहर रुलण में असर वरी रांदि में मगरिब वरी मानीअ जे चकर में इशा वरी हंध में ही नौजवान फज्र हरम में ज़ोहर हरम में असर हरम में मगरिब हरम में इशा हरम में नमाज वरी पढ़े वर सॼो ॾींहुं अलाह जी इबादत रात जो टाइम थे घर वञी पुनल पीउ जी ख़िदमत करे अॼु मुसलमाननि मां पीउ जो अदब हलियो वियो मां जी ना फरमानी अल्लाह ताला कुरान शरीफ में फरमायो वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फिन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा वख्फिद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा वकुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा तो जे रब जो फैसलो आ उन खां सवा कंहिंजी इबादत न मां पीउ सां चङाई इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा जे उन्हनि मां को हिकिड़ो बुढड़ो थी वियो अथई या ॿई बुढड़ा न जी मौला छा कयां फरमाई फला तकुल लहुमा उफ उफ बि न चई साईं उफ कीअं हाय आलम लिख नंढड़ियूं फूकूं माण्हू ॾिसो थकिजंदो आहे चिड़ अची अलाह जो पीउ मां ॾिसां ईअं न कर
झिड़की न छा कयां भला मोला प्यार मां ॻाल्हाईं मुंहिंजो ब्लड प्रेशर वधी थो वञे मूंखे ख़बर कान्हे भई मां वॾो चिराग आहियां वॾेरे जे साम्हूं नथो वधीसि एमपीए जे साम्हूं नथो वधीसि सरदार जे साम्हूं नथो वधीसि सदर चेवर जे साम्हूं नथो वधीसि वज़ीर आज़म जे साम्हूं नथो वधीसि कंहिं वॾे मौलवी जे साम्हूं नथो वधीसि ऐं ब्लड थ्रेशर वरी वधेसि थो पिणस जे साम्हूं अजीब जवान अल्लाह जो प्यार में ॻाल्हाई प्यार में हाँ मुझे मौला भला ॿियो छा कयां फरमाई वक़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमह नरमी जे परनि खे पंहिंजे माउ पीउ लाइ विछाए कुकड़ खे ॾिसंदो आहियां पंहिंजे बचनि खे बगलनि में लिकाईंदी आहे पखी पंहिंजे औलाद सां प्यार कंदा आहिनि तुंहिंजो पीउ बुढड़ो आहे तुझी मां बुढ़ड़ी आ तुझा बई बुढ़ड़ा है उन्हनि सां प्यार कर जेरान त इज्जत करीन दुनिया ताला ॾाढो करे विया चओ वकुर रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा दुआ कर मौला मुझे मां पीउ ते रहम कर जी उन्हनि ॿिन्ही नंढड़े हूंदे खां पाले मूंखे वॾो कयो मां पीउ जो वॾो शान अथव अल्लाह जो प्यारो नबी हज़रत सुलेमान नालो ॿुधो अथव न अल्लाह साईं उन दौर में सुलेमान साईं खे हेलीकॉप्टर ॾेई छॾियो तख़्त सुजे ते हवा जे ज़रिए साईं उॾामणो हो हाणे वारा हेलीकॉप्टर 1000 लीटर तेल साड़नि बिना तेल जे हेलीकॉप्टर ते उनमें हजरत सुलेमान रूए जमीन जो बादशाह जॾहिं समुंड जे मथां साईं जो तख्त पहुतो अल्लाह साईं फरमायो सुलेमान जी मुंहिंजा रब इन खे ते बिहारी तख्त खे हाज़िर छा कयां समुंड में मुझे कुदरत जी हिकिड़ी निशानी ॾिसी वई जी मौला जिन्नन के बादशाह के पाण फरमायो तुम भला टुपी दे और जिन्नन के बादशाह है टुपी जो हरण जी कोशिश कई समुंड जो छोरियूं सही एरियूं हे अखड़ी उछलियूं जैसे मुझी जाका दे बादशाह साईं वक्त जे कामिल वली है पंहिंजे उम्मती है हजरत आसिफ बिन बरखिया के फरमायो भला तू टुपी है उन दरवेश अल्लाह वारे जो टुपी है समुंड जे तह में अंदर हलियो वियो मोटी जे तो चे सही समुंड में हिकड़ो मोतन जो महल उन मोतन जे महल में तरब कोने तरीब काने उन महल में काने का अवा मेहरबानी फरमाए अल्लाह का दुआ कर उन मोतन जे महल के दर मिले अंदर हलो साईं दुआ कईया दर मिलियो वा अंदर बयान अंदर जो वनी निहारे एक खुदा जो प्यारो बंदो वा इबादत में बैठो वा साईं आया अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाबा कदे का बैठो आई दे जैसे अज खान 3000 साल थी विया इन जगह ते अल्लाह जी इबादत पियो कया 3000 मानी किथा गई मानी जो टाइम थे पानी मानी अची वने पानी जो टाइम थे पानी पानी अची वने और नौजवान या मेहरबानी किथा थी केरो तो वट वजीफो वा केरो तो वट मंतरा के तो सही वजीफो को कोने को यो सब के मुझे पुनल पी आई मुझे जी जन्मा जी दुआवा अम्मा जी मां खिदमत कंदो हुयम अरे मर जो टाइम पियो मुझी जी जन्मा के सर कयो ओ मुझा पुनल पुत्र अरे मां तू कहानी मोकलाण वारी आया भाको मुखे पाए ची ओ मुझा रब है मुझे बच्चे मुझी खिदमत कईया नौकरी दिनिया गुलामी कईया मां पी दुआ कर थी कया से इनके बाजी इबादत नसीब कजा या मामा के दुआ थी कया अम्मा गुजारे वही मां जो भला हिकड़ी नेमत तहली
वैया हाणे पुनल पिया खबर ना ये कदे हलियो वनी भला मां बाबा जी खिदमत कया जोर दिया तेल हणा गुलामी दिया नौकरी दिया एकरे री बाबा मुके जो अब्बा हाणे मां भी दुनिया ता वजण वारो आ जे मां दुआ कई थी अला त मां भी तोखे दुआ कया मां बाबा जे परसा बाबा मुके भाकुर पातो अखिन में लुड़का आया मुझे रब इनके मां तुझे इबादत जी दुआ किया पर मां दुआ तो किया इबादत उते नसीब कजास जिते शैतान पुजी न सके जबला मुंह में को कमाल कोने को मेहरबानी मुके मुझे दीजल मां ऐ मुझे पुनल पी जे दुआ जी बरकत मिली आहे मां पी जी गुलामी बड़ी शेया और लो जमान रात जो जे पी जी खिदमत करे इतना गाल हली हाय हिकड़े दफे मोटे पियो रात जो टाइम माई हिकड़ी बुराई जे इरादे सां छिक हिन रोज ॾाढी लाराण जी कई आखिर माई छिके पंहिंजे घर वठी आयस नौजवान पर कन ते अल्लाह जे कुरान जो आवाज पियो वलिमन खाफ मकाम रब्बिही जन्नतान कुरान दे मुसलमान वाला चेवे जे को रब जे आडो पियर कांड जंदो वचन तू मिलंदुस दी बेहोश थी क्यों मां ये बाहर खट्टी में उछले छड़ियो रात जो टाइम अब्बो बेचारो गोली दो खट्टी में अचे निहारे त जमीन ते पियो आ पुट के खणाए घर आयो पुछे अवानी हाल वार जी माई एकड़ी लगी पर मुखे रब जो डप थियो कुरान जी आयत पढ़ी वरी रड़ करे किरी पियो दुनिया ताला डाउन करे वियो जन्नतुल बकी में पूरियंस अमीर उमर जो दौरा पाण उन जे घर बुढ़ड़े पी वट तज़ियत ते आया बाबा ॾाढो सुठो जानो मुखे ॿुधायो तहां मां जनाज़े में अचां सही गुज़ारे वियो आ पाण फरमायूं न हलो उन जे कब्र ते मां थो चाहियां पाण उन जे कब्र जे मथां आया अॼु वहाबी चवंदा आहिनि बाबा कब्र ते छो था वञो नबीअ जे कब्र ते छो वलीअ जे कब्र ते छो दरवेश जे कब्र ते छो कब्र वारा छा कंदा आहिनि अरे उनखे तू चओ तू वधीक आलिम या हज़रत अमीर उमर वधीक आलिम पाण कब्र जे मथां आया पाण इहा साॻी क़ुरान जी आयत पढ़ियो वलिमन खाफ मक़ाम रब्बिही जन्नतान त उन कब्र मां नौजवान आवाज ॾेई चयो ओ अमीर उमर वाके रब सचो आहे अल्लाह मूंखे जन्नतूं अता फरमाए छॾियूं आहिनि हाथ मथे खणी चओ सुभान अल्लाह अबार जे नतीजे गुलाम में उपावरा कब्र में ज़िंदा हुआ त असांजो नबी भी मदीने में ज़िंदा हुआ चओ असांजो नबी भी मदीने में ज़िंदा हुआ पोइ मूंसां चइजो छो था हर हर हकीम ॾे मूंखे खणो चाक थी दुश्मदीनो घुमा ए अचो मदीने खणी हलो मुझे दर्द जी बीका दवा कान आ मुखे मदनीअ जे दर ते पुॼा ए अचो हाय सुभान अल्लाह बारक अल्लाह मदीने में सुभान अल्लाह अदब जी तमाम घणी ज़रूरत आहे सुभान अल्लाह कल मुझो जलसो रे कंडियारे भर में उते हिकिड़ो आलम हो असांजे पंज सुभान अल्लाह केर में त पुछी न ॾिनई पर जन्नतुल बकी में जन्नतुल बकी वारनि खे पुछी न ॾींदो सुभान अल्लाह
अॼु ॾींहं जो जलसो हिते मेयर में साईं हुयो साईं मंज़ूर अहमद साईं मशहूरी शरीफ साईं जा सपोटा साईं जुदल हरम दरदर रश थी वई खणी जे वासद खां आलम आयो आहे वञो रश जो खणी थी त साईं मंज़ूर अहमद जो त ॿ ॾींहं बुज़ुर्ग पाण खे कमरे में बंदि करे छॾियो अखियुनि में रुड़काणे रोई चई यार मदीने अचो त मुंडे न ॾिसो जॾहिं मदीने अचो त मदीने जे साईं जे रोज़े मुबारक सुभान अल्लाह ऐं अॼु जे कॾहिं असांजो मौलवी हूंदो ठाश बाज सां माशाअल्लाह साईं मां जो तो जहिड़ा कई मौलवी तो जहिड़ा कई पीर मशहूरी शरीफ वारे जे कदमनि तां कुर्बान एॾो वॾो आलिम पर पोइ बेअदब छा आहे जॾहिं मदीने वञे त चइजां सारी गले खजीने दी सुभान अल्लाह सारी गले खजीने दी ऐ दुनिया खाती है खैरात मदीने दी साईं वाला नबी साईं जो केर आई के थोड़ा कोई मिसरियन ढो लड़दी सुभान अल्लाह केडी माशाअल्लाह जमात आशिक वे जाओ मां तमा के दिसा भी थकल बाया पर खुश तो थे ताजी मोहब्बत के दी चुप कर मेरे अली इथे जानयू हो लड़दी कोशिश कयो सुभान अल्लाह ई रंज में जो महीनो मुझे वाल साहब साईं मुफस्सिर कुरान साईं पे तकरीर की बूबकर था सेवण का हो रहा उते साईं जो नबी साईं के अल्लाह जो 50 नमाज़ू नबी साईं मथे विया वरी मोटिया हजरत मूसा जो साईं नमाज़ू घणी मिलियूं साईं जो 50 किथा पढ़ंदई अल्लाह साईं के छो कुछ खटाई साईं विया वरी आया वरी विया वरी आया 45 माफ़ थियूं 5 बच्चों साईं जो ये जो मलंगो थी बिठो दिल पर हिकिड़ो चक्कर हणे हर बाकी तई मौलवी के चओ ना बाजे सो मस्जिद में रौनका बहारिया आबादिया है नमाज की बरकता एकड़े नबी मदीने में हजरत उस्मान ज़ुन्नूरैन वुजू पे फरमाए ये वुजू करे करे पाण खिलियो इन जगह ते मदीने जा साईं आया पान वुजू कयूं वुजू करे बस कयूं ही वेठा सरकार वे मुस्कुरायो साहबन जो दिल में मुस्कुरायो बे खैर ताई पान फरमायो जरे मुझे उम्मती नमाज जेला हथ धोंदो हथन जा गुनाह माफ गुरड़ियों करे वात जा गुनाह माफ नक के पानी दे नक जा गुनाह माफ मुंह धोए अखिन जा गुनाह माफ बाहु धोए बाहुन जा गुनाह माफ मथे जी मसा करे मथे में ख्याल पूरा माफ पैर धोए पैरन जा गुनाह माफ अज खिला नथी करे तो जो अल्लाह रुगी वुजू करण में मुझे उम्मत ते केडियूं न मेहरबानियूं फरमायूं आहिनि सुभान अल्लाह असा जा मानू नमाज का लहराए दाल कनार बताए फकीर जी वो नमाज पढ़ अंदर जो वो जमात ही खड़ी एकड़े हमरा का वही बरस्ट समझो था ना वड्डो बरस्ट ही पेशमा मोचड़ा सलाम बराए जी शर्म को ना मस्जिद में बरस्ट में उठी वुजू करे जो हाने लज्जा का केरो थी हर को पे पासाणी फकीर थियो वुजू करे मोटी आयो पुछी तो जो वुजू भलो जा जी यार मो जो बोलो पराई चटियो पे भरी सुभान अल्लाह सो अलाए मानो के पराए चटन जो डब्बा है जा जो मस्जिद जो मुहिम ना सुभान अल्लाह पर चटियो कोन पहुंचियो मेहरबानी थी मदीने जा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकड़े दफे साहबन के चयो हे तई जी मुझे सामू बैठाओ साईं जो साहबियो जी किबला ताजे घर जे सामू नहर हुजे पंज टेम उन नहर में केर वेजे हल यबका मिन बरनी शयूं जिस्म ते मेर रहंदिस
क्यों से बादशाह पंजडे में जे किथा मेरा दी पार फरमायो फज़ालिक मसलुस सलवातिल खम्सी यमुल्लाहु बिहिन्नल खताया पंज नमाज जो मिसाल भी इया थवे जेको पंज टाइम नमाज पढ़ंदो उन जे जिस्म ते वो गुनाह जी मेर कान रहदी अल्लाह वाला तो सही एड़ा जो कब्र में भी नमाज पढ़ियो सही नाले बिठा हिकिड़ो बुजुर्ग गुज़ारे वियो पोइ पूरियोस दफ़न मुरीद हिकिड़े जो मुर्शिद जो दीदार ला हरी के हाय शरन मन अथव ख़बर थी वे त वरी खोटड़ी कान्हे टे सूरतूं फिक में आहिनि जिन में क़ब्र खे हिकिड़ी जगह तां ॿिए जगह ते मुंतक़िल करण जी इजाज़त आहे वरना इजाज़त कान्हे हुन दरेश जो बराणी मुर्शिद जो दीदार त कया रश बि कान्हे क़ब्र खे वरी खोटे खोटे सामी वटि जो पहुतो ॾिसे त साईं हाणे पूरे वेदे सामी में साईं आयो हीअ जो जांच ॾिठई नज़र जो करे अल्लाह वारो क़ब्र में उजो भी नमाज़ में पढ़े सुभान अल्लाह जी हाणे खुदा जो राज़ साईं मुरीद जा क़ब्र बंद करे घर में साईं खे न्याणी हुई उनने न्यापो कई त अम्मा मां ही मंज़र ॾिठो आहे चई सच ॾिठो अथव रात जो टाइम थींदो हो जॾहिं असां सुम्हण ॾींहुं ॾींदा हुआसीं बाबा दुआ कंदो हो मौला जीअं जेरे निमाज़ नसीब कई हुई क़ब्र में भी मूंखे निमाज़ नसीब कजा या निमाज़ उन पापी जी दुआ जे बरकत जे करे तो ॾिठी आहे फलारी शइ आहे कोशिश कभी न बिछड़ा असा जो नफ्स एड़ो थवे तई हुन जरेब में के ना कोडर हणायो एतिरो आरस गुण थींदो पर जे नमाज जो जने बुत दे आरस कढी वियो छो त चाचो चिबड़ जो गॾु वेठो आहे ओ चयो न सही उन जो हल इहो सही सही था भली तव्हां के मौलवी 50 साल वाइज करे वजन कोन थींदो हल वट त मूंखे ख़बर कान्हे असां जे इलाइक़नि में 30 साल 35 साल गुज़री वियनि कुरान के मुल्ला वट हाफिज वट पढ़िया वरी दोरी न वरी ॾिसणी न कई साल गुज़री विया कुरान के ॾिठो न मां तव्हां खे ख़ुदा कान नसीहत थो कयां त कोशिश कयो डेली कुरान पढ़ो तव्हां ॾिठो न कुरान में हेठां लिखियल आहे मंज़िल 1 2 3 4 5 6 7 ए 7 मंज़िलूं बुज़ुर्ग इन 7 मंज़िलुनि जे हिसाब सां हर रोज अगे मंजिल पढ़ंदा 7 ॾींहंनि में ख़त्म वरी जो हिम्मतूं घटियूं त महीने में हर रोज सिपारो पर हाणे त ॾिसूं था घणे को सिपारो बि डेली पढ़े मां तव्हां खे अर्ज़ करे वञा सिपारो त ज़रूरी आहे पर कोशिश कयो जे रुकू पढ़ो न हर रोज रुकू बि पढ़ो ॿ रुकू पढ़ो हर रोज कुरान जी तिलावत घणा छा चवंदा सही हाँ सुबह जो यासीन कुरान पर लगातार अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन इता खां शुरू करे 3 ॾींहं 4 ॾींहं 5 ॾींहं 6 ॾींहं 7 ॾींहं 8 ॾींहं महीने में जॾहिं पहुची कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वस्वासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास खत्म पूरो कर हथ खड़ी रब का दुआ कर दुआ घुरण तो जो कमा कुरान जे खत्म जी बरकत सां दुआ कबूल कर अल्लाह जो कम आहे सुभान अल्लाह हथ मथे खड़ी जो सुभान अल्लाह कुरान पढ़ो ओ मुसलमानो कुरान पढ़ो तारे नेट ते ॾिसो सॼी दुनिया में वध ज़ुल्म मुसलमाननि ते आहे लीबिया मुसलमान शाम मुसलमान फलस्तीन में वॾो ज़ुल्म
हाणे सोचो त सही त हक़ ते बसी तकलीफ़ बसा के असांजा ॾोह आहिनि असां बि ग़लतियूं कयूं आहिनि असां क़ुरान खे छॾे ॾिनो अल्लामा इक़बाल त वरी उन दौर में तव्हां के कई सौ साल गुज़री विया फरमाए थो छोड़ कर क़ुरान को मुस्लिम हक से बेगाना हुआ अरे छोड़ कर कुरान को मुस्लिम हक से बेगाना हुआ आप भी रुसवा हुआ और दीन को भी रुसवा पिटाई साईं जो सेड़ा मूंखे ॿुधर हाणे मां जो सेड़ा पिया निंड कर तोखे किथां ॿुधंदा साईं मला ॿुधाईनि चए थो सेवा कर समुंड जी जित जर वहे तो जाल समी इहो समुंड क़ुरान फरमाए तो सेवा कर समुंड जी जर वहे तो जाल समी बहर सीर में माणक मोती लाल मासो मिलई माल पुजारा पुरतिए अल्लाह मदीनो नसीब करे आमीन चओ नमाज पढ़ो कोशिश कयो जो इंशाअल्लाह हथ मथे खणी जो इंशाअल्लाह एकरा वरी 8 ॾिया 8 ॾींहं जुमे ॾींहं पर इहो शुक्र आहे एकरा 8 ॾिया बि कोन्हे साल ते बि ईद बि कोन पढ़नि अहिड़ो निभा कोशिश कयो पाण खे आदी बनायो 8 ॾिया बि न थियो खट ॾिया बि न खट ॾिया वरी जनाज़े में न करूं ऐं वरी 360 ॾिया जेके साल ते तई थियो 5 ॾिया 5 वक्त नमाज पढ़ो इंशाअल्लाह क़यामत जे ॾियारे मदीने जा साईं था फरमाए नमाज़ी जो चेहरो ईअं पढ़ंदो रोशन हूंदो जो परे खां माशर जे मैदान वारा चवंदा बेनमाज़ी न आहे नमाज़ी आहे है आखिर में हिकिड़ो शेर ॿुधायां पोइ छॾियां मुझे मिल गई है दो आलम की शाही गुलामों में मेरा भी नाम आ रहा है बाजू यार मुखे बादशाही मिली आ मुखे के बादशाही किथे बादशाही ता अकेला कार में मैं घुमो बादशाही हो जे तो पुलिस अथव बिना से यो अथव ऐसे को मानू अथव परे परे कर मानू के बादशाही किथे बाजू मना प्रोटोकॉल जैसे प्रोटोकॉल बाजू आई कि किथे आ बाजू मजा तब है सरकार महशर में कहते अरे वो देखो हमारा गुलाम आ रहा है क्या मचे ॾियारे मदीने जो साईं चए इहो ॾिसो मौलवी उबैदुल्लाह जो गुलाम त मुंहिंजी किस्मत भली न वो मां तव्हांखे चवां हबीबे खुदा की गुलामी में क्या है जरा तुम गुलामी में आकर तो देखो सेड़ा फकीरो गुलामी ये है बादशाही से बेहतर इधर आओ किस्मत जगा कर तो देखो सुभान अल्लाह अल्लाह सही मरूमा की जन्नत में आला मकाम दे बाब जी निशान तां बुधाया न मुछु पारू पटियल ऐ निरड़ गठल जे जी पिनन ते हो जे काच से बिल जे मुंह में नीमक नागे ओहो पकला भी आहे कारा जेरा रुट ॾिसण में ईंदो असां जे सुन जा चेहरा परे खां ॾिसंदे नूरानी छो तो ये नूर मुस्तफा के मञनि था तॾहिं न को यारी खाए न को बारी खाए वनी बूथ पजे में बारी पाए न को यारी खाए न को बारी खाए वनी बूथ पजे में बारी पाए वनी कावई कबरियो खाए एओ पक लावी ए घोट भिटाई जो पिचल थई ए सज्जल साईं बे सज्जल थई न कलंदर ते कदवीदा हर न को सुने नबी के मनीदा हर न कलंदर ते कदवीदा हर न को सुने नबी के मनीदा हर रब साल इनन खां बचाए एओ पकला भी आहे हाणे हिन देखने बोलियो सऊदी जो मारामो जेवा ताजे मौलवी के मुफ्ती के ड्रप्पा दसी वथुम पिया न तॾहिं तो असांखे अचे
मां जो असांखे डपा या तव्हांखे डपा तव्हांखे डपा त असांजा पोल पथरा पिया थियनि तव्हांखे डपा त असांजो मुहांडो पखरो पियो थिए तव्हांजो डपा त माण्हू असांखां मां चैलेंज थो चवां सॼी सिंध जे अंदरि ख़ुदा जो कसम आहे रुगी लाड़काणे ज़िले में न दादू लाड़काणो सिंध जे चपे चपे ते वञी निहार वाह बि न किथे उड़िया थुड़िया मिलंदा जाने भी देता ने या रसूल अल्लाह जब नारा है लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह है हिन जो दस्तगीर जो नालो एड़े जवान जो खयो तो मां जवाब को दी सका मां सब लंबारे में एकड़ी मंचब ठाई आ सरदार वलियन जो मिठा पीरन जो ही पीरा दिल पर दस्तगीरा आजे जो कदम कुल वलियन कंधते मनियो है कंधते मनियो सेड़ो मुनकर के खबर कहड़ी वलियन जो अमीरा दिल पर दस्तगीर दुश्मन कुटबा ये दिए उठ पतन ते कुट जे उठ पतन ते कुट जे किसी दुश्मन दे तो वडो मौलविया के कुटो तो बना दे वडो मौलवी वडो मुफ्तिया वडो पीरा मा जो दुश्मन कुटबा ये दिए उठ पतन ते कुट जे उठ पतन ते कुट जे ओ मुफ्ती हो जे मौलविया भले वडो पीरा दिल पर दस्तगीरा को पीर हुंदो सिंध ताईं पंजाब ताईं इंडिया ताईं असी मिस्र वियासीं कई पीरन के मिस्री सुञाणंदी कोन यमन में कई पीरन के सुञाणंदी कोन उर्दू में कई पीरन के सुञाणंदी कोन शाम में कई पीरन के सुञाणंदी कोन पर कोई मुल्क ॾेखार जिते दस्तगीर के न सुञाणनि शाम में वञी सभु सुञाणनि उर्दू वारा सुञाणनि हसनी हुसैनी सैयदान सां मुक़ाबला कहिड़ा आ ताहिरी उबैदुल्लाह सदर जो गदा कर सदर जो गदा कर मुखे सदाई उनकी मिठा रबी उगीरा दिल पर दस्तगीरा सुभान अल्लाह हसनी हुसैनी सैयद साहब हिकिड़े दफ़े संदन पीउ इमाम हसन जी औलाद है रस्ते में वेंदे वेंदे बुख लॻसि ॾाढी हिकिड़ी शाख में सूफ़ वञे पियो साईं खे बुख आई साईं सूफ़ खयो सूफ़ खणी चक हीअं सूफ़ खे हिकिड़ो कतरो ॾींहीं बस कई दिल में थियुसि मालिक जी इजाज़त खां सवाइ कीअं खाधो हाणे छा कयां क़यामत में मालिक पुछे त मां छा जवाब ॾींदुसि अॼु छा मामलो आहे अता भाऊ रखाओ पराओ माल रण रण हराम हलाल जी काती हिकिड़ो चकड़ी मालिक जे जाच में निकितो सूफ़त में खयो अचे पियो रस्ते में ईंदे ईंदे हिकु नहर जे पासे खां जो अचे पियो त हिकिड़े शख्स खां पुछी सही सूफ़नि जो बाग जो कहिड़ो आहे चयो सही हुसैनी सैयद अथव अब्दुल्ला सोमई साईं वलिया बुजुर्ग दरवेश जो आयो दरवाजो खटके सलाम अलैकुम साईं वालेकुम सलाम अल्लाह सफेद बीश अच्छी दाढ़ी और बुजुर्ग निकली आयो साईं वो बात कहां जो आ जैसे अल्लाह जो आ पर संभाले मत अल्लाह जो आ पर मां संभाले चीज़ यानी माता जे बाग जे सूफ जो कतरो खातो आ मेहरबानी कयो मुखा पैसा वठो या माफी मिले दरवेश सोचो तो माने ही को आम माण्हू तो मुले हिकड़े कतरे जे ला माफी वठण आयो आ ऐं चेहरो ॿुधाए पियो नेक बंदो आ साईं इहे माफी न साईं वो जीअं चऊं भला अब अहिड़ा अब्बा हुजनि वो ॻाल्हि गवा में हिकड़ी हमरा बि ज़ैतून चोरी कया ज़ैतून जो कई बि माल कजी वियो चवाड़ो है जने भाग अपना ज़ैतून में खड़ी हल तपड़े के बुधाए छोकरे वरी तेरे ज़ैतून अब कई वरी खिली पड़े के बुधाए
चीज़ बाबे के जाम दे बाबू गद्दा चोरी में मुसा अंदर बैठो बाबू जे पर एड़ो जे तो किड़ो दस्तगीर जो पी हिकड़े कतरे जेला आयो साईं माफी मिले साईं जो सही न यो बाग सही माफी हिकड़ो शर्त देने में खिदमत कर 3 साल कन रिवायत में 5 कन रिवायत में 7 कन रिवायत में 11 साल 11 साल खिदमत की साईं फरमायो हाने माफी जे तो सही न अजा मुझी शर्त थी मुझी न्याणिया अख न खा दिसे कान थी कन्नन खा बुधे कान थी हथन खा पकड़े कान थी पेरन खा हले कान थी उन सां तोखे शादी करनी पवंदी जे तो सही शादी करण जे लाइ तैयार आहियां रुगी राज़ी थी त रब राज़ी थे रात जो टाइम पाण कमरे में अंदर आया अखियूं भी सही हथ भी सही पेर भी सही जिस्म सही पूछे तो सही ये त बीमारी आ सही फरमाया समझो को नहीं माई सागिया मुझी न्याणिया सही ता जो दिसे कान थी पाण फरमायो मतलब यो घर गैर मर्द ते उन जी नजर कान पईया बुधे कान थी किला कान बुधदिया हले कान थी करे पंजे हवेली ता कान निकतिया हाणे मां सेरन खां तू पुछा ता सेरा फैसलो दियो जे जो पी एतरो परहेजगार जे जी मां एतरी वलिया उलन जे वजूद मां अब्दुल कादर जिलानी तेरा जवान नहीं दाद केरी दो सुभान अल्लाह बेशक एड़े दिल पर सा मुकाबलो ठयो गालायो ओ मदीने वञो गालायो हसनी हुसैनी सैयदा आजे जो कदम कुल वलियर कंधते मनियो है कंधते मनियो मुनकिर के खबर केड़ी ही वलियर जो अमीरा दिल पर सब पढ़ायो ताने छड़िया दिल पर दस्तगीरा माशाअल्लाह अल्लाह से खुश करे वे आबाद करे वे बिनी जहानन में पर कोशिश के बड़ी चमन कजो दरगाह शरीफ बाबा साईं हुसैन मुबारक के गुजरे साल मन कमेंट पड़ी हुई कमर वाले साईं जी मथे चढ़ी वियो या मन कबे साईं जी मथे आ मेहरबानी थी दी असां भाई एहसान कयो सलात पढ़ाई भला पानी रे ढुकदा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बस बटड़ी में सुनो बुधाया वक्त जो कामिल वली कंबर वारो पीरवा जे जी दामन तो झली कंबर वारो पीरवा वक्त जो कामिल वली कंबर वारो पीरवा जे जी दामन तो झली कंबर वारो पीरवा हर सहाबी नबी जो हिन मिठा आशान जो राजी अथस मौला अली कंबर वारो पीरवा जो जे जी दामन तो झली कंबर वारो पीरवा जे दामन इंशाअल्लाह ख्वाजा पीर मिठा से रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह वदा वक्त जा कामिल वली सिंध में साईं तजदीद की खुदा जी कामिल वली वडो फेज अज मुके एकड़े हमरा ॿुधायो मेड़ में जे मुंहिंजो पीउ हूंदो मुंहिंजो हेॾियूं न्यूज़ वो पीर मिठा साईं आया ॿुधो पीर मिठा साईं जो सिंध में आया त जी सब जमात वही साईं तबलीग पिया कर बाबा अल्लाह जो ज़िक्र कयो तो मूं वारो बाबू बि मुरीद थियो त ख़लीफा वेठा देर कोन कयो कंहिंजी खणी है मुछूं वजूं कटियो मुछूं सफ़ा ॾिढियूं कयूं ऐं जी मां जुम्मू पढ़ण वेंदुसि दरगाह मशहूरी शरीफ़ उते जो मां वियुसि त साईं बादशाह मशहूरी शरीफ़ वारा वेठा साईं वेठा
सॼी जमात हली वई त मां साईं वटि वियुसि। अस्सलाम वालेकुम साईं, पंजाब मां पीर आयो आहे, ॾाढो ॿुधो अथमि नेक आहे, माण्हुनि खे सुधारियो अथसि, मुरीद थिजेसि। जी साईं हे मुंहिंजे निहारे जो मुरीद थी आयो, ईअं अञा छा थो पुछी? जो मुरीद त थी आयो आहे, अञा छा थो पुछे? मुरीद थियोसि, भली थियोसि, कामिल आहे। उल कामिल जा ख़लीफ़ा घणो सिंध में फेज़ हलायूं। साईं कंबर वारो संदर ख़लीफ़ो, खिलाफ़त अञा ताईं मौजूदा दरगाह ते लिखत में पई आहे। आयो फेज़ आहे अल्लाह वारनि जो। असां हर अल्लाह वारे जी ग़ुलामी ॾियण वारा, पर कोशिश कयो खुदा जे कामिल वलीयत जो अदब। तो मूं अर्ज़ पई कयो त जॾहिं वली क़ब्र में वेंदो आहे, उन जी ताक़त अञा ॿीणी थींदी आहे, अञा वधंदी आहे। इंशा अल्लाह ता क़यामत दरगाह इहा आबाद वा, सुहिणा सैयद व्याथ न मिली, क़ब्र वारो पीर वा, जंहिंजी दामन तो झली, क़ब्र वारो पीर वा। फकीर पछाड़ी में फरमाइश कई, मां बि जहिड़ो हाल पिरिया नाल अवां खे ॿुधायो, अलाह कंदो ख़ुशि हूंदो। कट्टर सुन्नी रहो, हथ मथे खणी जो इंशाअल्लाह। कट्टर सुन्नी विच जी मुनी न, हेॾे पूरो हेॾे पूरो। हिकु हिकु जेको मुस्तफ़ा जो सहाबी आहे, असांजे लाइ क़ाबिल इज़त आहे। चओ मदीने वञो, असांजे लाइ क़ाबिल इज़त आहे। खणा तव्हांखे चवंदा, खणा असांजी सुन्नियुनि में ॿाहिरि अलाह नबी साईं फलाणो सहाबी जेको हाणे ही पाण सुनीलो पुटु जो नबी जो सहाबी कीअं थो चए? फलाणो सहाबी तूं केरी, तूं कहिड़े बाग जी मुरी जो महबूब जे साथ? महबूब जा सहाबी आहे बाबा, घर में पाण में भाइरनि जा पाण में थोरा घणा इख़्तिलाफ़ थींदा आहिनि, ऐं सहाबनि जा जेके इख़्तिलाफ़ हा इहे इल्मी हा। हाणे मां हिकिड़ो मौलवी आहियां, मुंहिंजो ॿिए मौलवीअ सां इख़्तिलाफ़ थिए, उहो असांजो पंहिंजो इल्मी इख़्तिलाफ़ आहे न। अवाम जे वटि मसइलो ईंदो, माण्हू चवंदा मौलवी पाण में ॼाण दलीलनि जी ॾे वठा, असांजो छा वञे? बुज़ुर्गनि जा, आलिमनि जा, दरवेशनि जा जेके इख़्तिलाफ़ आहिनि इहे इल्मी आहिनि, असांजो हुननि में कुझु न वञे। सहाबी चओ जेको बि नबी जो सहाबी आहे सभु सुठा। हज़रत अमीर मुआविया कंहिंजो सहाबी आहे? चओ माण्हू छा चवंदा, अमा यज़ीद जो पीउ हो, यज़ीद तो बुरो, वो हज़रत नूह जो पुत्र न सुधरियो, वो हज़रत नूह के चइबो छा? ॻाल्हायो अलाह जे नबी के चइबो छा? पुत्र त घणनि जा कोन सुधरिया, वॾा वॾा आलिम दरवेश जा पुट कोन सुधरिया, छा कजे? खुदा जी मर्ज़ी आहे, सहाबी आहे, उन जी इज़त कबी। बाक़ी यज़ीद पलीत आहे, असांखे यज़ीद सां प्यार न आहे, असांखे प्यार आहे त इमाम हुसैन सां, असांखे प्यार आहे त मौला अली सां। अलाह कंदो ख़ुशि आबाद हुओ। हिन वरी चोरियो आहे, चरीअ खे चोरबो कोन्हे, पर हाणे चोरियो त वरी न मची वञाव, तंहिं करे हाणे भरी जा चराइजो। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि। उथी वियो हर सहाबी नबी जो जन्नती, उथी वियो सोने नबी जे मथां सलात व सलाम। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका, सलवातुल्लाह अलैका। उम्मसे खजरा जावाले सब नबी तो दर सवाले, उम्मती शद है न खाली, उम्मती शद है न खाली, या हबीब ज़ल जलाली, या नबी सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका, सलवातुल्लाह अलैका, सलातु सलाम अलैका या रसूल। अलहम्द शरीफ पढ़ो, हिकिड़ो भेरो अलहम्द।
वेरो वेरो अलम शरीफ पढ़ो कुल शरीफ पढ़ो साईं वारन जी अम्मा साईं के साईं नाले मिटे जी घरवारी के वेरो बिस्मिल्लाह सही जवाले क्यों सही जवाले क्यों सब साईं जवाल है अल्लाह से जो कुरान शरीफ में पढ़ियो न जमात सबूरी मुझे हवाले कयो कबूल करण खां बाद में मुझे तरफा है जमात सबूरी जे तरफा हदियतन तोहफतन मदीने जी साईं जे दरबार में पहुंचो आमीन मदीने जे साईं जे सदके में सदन सबनी मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जी नबूवत में भाइरन नबी ने मुरसलीन के पहुंचा आमीन मदीने जे साईं जे सबनी साहबन के पहुंचा सरकार दो जहान जे सबनी पुत्रन के मदीने जे साईं जा 3 पुत्र उन्हन के मदीने जे साईं जो 4 न्याणियों उन्हन के खास तौर ते सुनन दादली न्याणी सैयदा तय्यबा ताहिरा आबिदा साजिदा मां केड़ा लक़ब नहीं केड़ा लक़ब न्या मुझे इल्म में अक़ल में इतनी ताकत होने मुस्तफ़ा जी प्यारी न्याणी अम्मा खातून जन्नत के पहुंचा आमीन मदीने जे साईं जे सबनी घरवारन खास तौर ते संदन प्यारी घरवारी दादली घरवारी अम्मा आयशा सिद्दीक़ा के पहुंचा सरदारे दो जहान जा जेके गुलाम ताबईन उन्हन के पहुंचा आमीन तबा ताबईन के पहुंचा सरकार जे दीन जी खिदमत कंदड़ आलमन जे रूहन के हाफिजन जे रूहन के पहुंचा कादरी नक्शबंदी चिश्ती सुरवंदी शाज़ली सिलसिले जा जेके बुजुर्गन उन्हन जी रूहन के पहुंचा खास तौर ते सय्यदुना व मुर्शिदुना व शेखुना शेख अब्दुल कादिर जीलानी के पहुंचा हजरत ख्वाजा बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी के पहुंचा हजरत ख्वाजा इमाम रब्बानी मुजद्दिद अल्फसानी के पहुंचा हजरत पीर से मोहम्मद राशिद रोजी धनी के पहुंचा हजरत साईं मोहम्मद उस्मान मरवंदी कलंदर शाहबाज के पहुंचा साईं लकी शाह सदर बादशाह के पहुंचा मुझा मौला है जो सवाब कुरान करीम जो जेके औलिया अल्लाह मां के जाना लाखणी के जाखना सबनी जी रूहन के पहुंचा सबनी मोमिन मर्दन मोमिन औरतुन जी रूहन के पहुंचा खास तौर ते जे अम्मा साईं लाई प्रोग्राम रखियो उन जे रूह के पहुंचा उन के जन्नत में आला मकाम दे अल्लाह साईं उन जे बचन के नेक कयो थी उन के मजीद सब्र जी तौफीक अता फरमा उन घर साईं नाले मिठे जी घरवारी ते मथो रहमतों नाज़िल कर साईं वारन के सब्र जी तौफीक दे साईं वारन जे बच्चन में रिज़्क में रोजी में माल में औलाद में बरकतूं कर मुश्किलातुन खां बचाइन मुसीबतुन खां बचाइन परेशानन खां बचाइन हासदन जे हसद खां बचाइन नाज़ुरन जे नजर खां बचाइन मुझा मौला हिन सॼी जमात रात जो सर्दी जी मौसम काफी देर खां वठी वेठा तुझी रज़ा जेला तुझे महबूब जो शान बुधूं कुरान करीब जो लोलियो बुधूं मुस्तफा जो हदीसों बुधूं या अल्लाह इन सबनी जा बेड़ा पार फरमाए जा अल्लाह से असा जा अर्ज पंहिंजे दरबार में कबूल कर गुनाह माफ कजा मौला सगीरा गुनाह कबीरा तो रब्बा ही बादशाह ही सखिया ही करीमा ही तुझे खजाना में का कोट करे असा जे सगीर कबीर गुनाह जी असा के बख्शिश करे दे मौला सरी जमात जा बेड़ा पार चर गोठ के आबाद कर गोठ वारन के आबाद कर बेबरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लम तस्लीमा हाने आखिर में हिम्मत कयो वडे आवाज सां सलात शरीफ पढ़ायो चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह जोर हणो कुछ अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूल